अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद आहे ख़ैरियत सां हूंदा। ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि त अॼु मां केॾांहुं वञी रही आहियां ऐं हुनजे लाइ मुंहिंजी तयारी स्टार्ट थी चुकी आहे। मां पंहिंजा कपिड़ा प्रेस करे छॾिया आहिनि ऐं बाद में अॻिते वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदमि त मां वञी केॾांहुं रही आहियां। सो थोरो थोरो मां तव्हांखे हीअं ॾेखारियां थी ऐं मां अॼु कपिड़ा कहिड़ा पाए थी वञा इवेंट जे हिसाब सां मां तव्हांखे उहो बि ॾेखारियां थी। ही मुंहिंजो आउटफिट आहे, मतिलबु सिंधी ड्रेस आहे ऐं मां वरी जॾहिं वञी रही आहियां असांजे हुते सिंधी जो जेको आहे न ॿोली जो कोई कॉन्फ्रेंस आहे, हिन जे करे मां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वेंदसि ऐं हुनजे हिसाब सां मुंहिंजी ड्रेस कढियो आहे। अञा पोइ गाइस जी मैं हॉस्टल ते पंहिंजा कपिड़ा प्रेस कया, अञा पूरो रो बि न कयो, बड़ी थड़ करण में ॿारनि वांगुरु। पोइ मां हिते तयारु थी वियमि ऐं हिते मां हॉस्टल कान निकितमि। पोइ हुते फाइनली पुॼी वियमि। पोइ हिते मां शरीफ़ ऐं एॾी सोबर थी वेठी हुअमि ॼण मूंखे हर शइ जी ख़बर हुजे ऐं मां वॾी का स्कॉलर हुजां, मूंखे ॿोली जे बारे में तमामु घणी नॉलेज हुजे। हिनजे करे मूंखे सही तरीक़े सां विहणो बि हुयो त मां ॾाढो सुठे नमूने सां हुते अख़लाक सां वेठी हुयमि ऐं ॿुधां बि पई। पोइ मां पंहिंजे दोस्त सां कचहरी बि कयां पई। मैडम अंग्रेज़ी में जेको ॻाल्हाए पई मूंखे उहो बिल्कुलु सम्झ न पियो अचे, पर इहो हुयो त उहा ॾाढी टैलेंटेड हुई ऐं ॾाढो सुठो बि ॻाल्हाए पई। लेकिन इहो हुयो त कुझु पले न पियो पए। सर जामी तमामु वॾी सुठी तकरीर कई, उहा मूंखे कुझु सम्झ में आई हुई। हाणे सफ़ा ईअं बि न आहे त मूंखे ॿोली में कुझु बि नथो अचे। मां पढ़ियो आहे सिंधी डिपार्टमेंट में, मूंखे कुझु नॉलेज आहे, पर सफ़ा इंटेलेक्चुअल लेवल ते न। उन खां पोइ हीउ जेको गीत हुयो थोरो सो असां हुनखे ॿुधोसीं ऐं हिते मां पंहिंजी सीनियर दोस्त सां कचहरी पिया गॾोगॾु कई पए ऐं हुन मूंखे ॿुधायो त अॼु हिते अफ़्तारी जो बि इंतज़ामु आहे। सो पोइ वरी हुन मूंखे ॿुधायो, हुनखे त रोज़ो हुयो, मूंखे रोज़ो न हुयो, त हुन मूंखे चयो त तमामु ई माशाल्लाह सुठी हुननि अफ़्तारी कराई। हुन में हुननि ग़रीबनि वीचारनि खे सिर्फ़ु पाणी जी बोटल ऐं खजूर ऐं हिकिड़ो बनाना ॾेई छॾियो। तमामु ई ॾुख थियो इन ॻाल्हि जो त सफ़ा ईअं न करणु खपे या रोज़ेदारनि सां। पोइ हिते ही नंढड़ी तमामु सुठी तकरीर कई, पर ॾाढो एॾो फास्ट कई जो ख़बर न पई पए त शेर किथे ख़तमु पियो थियो ऐं किथां स्टार्ट पियो थियो। सफ़ा नॉन स्टॉप ॻाल्हाईंदी वई त ईअं लॻो ॼण को सफ़ा विच में कंहिं साई खणण जे लाइ न चयो हुअसि। पर माशाल्लाह तमामु ॾाढी प्यारी हुई छोकिरी ऐं हिन नंढड़ी खे ॾाढी टैलेंटेड हुई ऐं माशाल्लाह इहो टैलेंट असांजे सिंध जे ॿारनि में हुजणु खपे। ऐं मां पंहिंजी हुन पुराणी सीनियर दोस्त सां कचहरी कंदे कंदे उन खां पुछो पिए त तव्हां अॼुकल्ह छा पिया कयो। वरी हुन मूंखां पुछो त तव्हां छा पिया करो, तव्हांजा क्लासमेट छा था करनि, कंहिंजी शादी थी कंहिंजी न थी। पोइ असां औरतुनि वारी गुफ़्तगू कईसीं पए, ॾाढो इंजॉय बि कयोसीं ऐं ॾाढी कचहरी बि कईसीं, सफ़ा मस्तु, ॾाढो मज़ो बि अचे पियो। कॉन्फ्रेंस सम्झ में अचे न अचे, पर दोस्त मिली वेंदा आहिनि त पोइ असांखे मज़ो अची वेंदो आहे। ऐं उन खां पोइ वरी जेको आहे त इंतज़ारु कंदे कंदे असांखे ॾाढी बुख बि लॻी हुई। सो मां इंतज़ारु पई कयां त हाले केॾी महिल ख़तमु थींदी, छो जो मां जेॾी महिल आई हुयमि ओॾी महिल मूंखे चवनि बसि हिकिड़ी जेकी तकरीर आहे न उहा बची आहे ऐं तव्हां देरि करे छॾिया। लेकिन जॾहिं मां हिते अची वेठमि त भई हिते त खुटण जो नालो ई न पई वठे यको। माना मां आयमि, दावत असांखे जेको आहे न हुई 4 बजे, दावत 4 बजे जी हुई, मां पौणे 6 बजे वई हुयमि, तॾहिं बि जेको आहे न हीअ कॉन्फ्रेंस 8:30 बजे ताईं हली हुई। आख़िर में ही जेके असांजा प्यारा गेस्ट आया हुआ, गेस्ट ऑफ द ऑनर आया हुआ, उन्हनि खे हिननि अवॉर्ड जूं शील्ड्स ॾिनियूं हुयूं ऐं मूंखां उहो मिस थी वियो त असांजो जेको आहे न कल्चर डिपार्टमेंट जो मिनिस्टर बि आयो हुयो। मां हमेशह वांगुरु देरि सां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ निकिरी आयमि ऐं पोइ उनखे मिस करे छॾियो। हीअ ब्लू ड्रेस वारो न सर मखमूर आहे, जेको तमामु सुठो टीचर आहे, हुन असांखे पढ़ायो आहे ऐं हिते हिननि मानी जो इंतज़ामु कयो आहे। हिते असांजे इंतज़ार जो घणियूं ख़तमु थी हुयूं ऐं हिते मूंखे मुंहिंजा बैचलर्स वारा दोस्त मिलिया हुआ, लेकिन हुन मां कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके मानी ॾिसी करे सुञाणंदा न आहिनि। सो हिते बि ईअं ई थियो। हिते ग्रे ड्रेस वारो असां सां ईअं पियो करे दानिश, ऐं हीअ नज़ीर आहे, हिन खे तव्हां सुञाणंदा हूंदा। हिन जो बिरयानी ॾाढी सुठी आहे। पोइ इहो ॿुधी मां हिते आयमि त हिते बिरयानी ख़तमु थी वई हुई, चयनि त ॿीहर अचण वारी आहे। सो गाइस हाणे मां वापसि अची वियमि घरु ऐं हिन कॉन्फ्रेंस में इलाही इंफॉर्मेटिव कॉन्फ्रेंस हुई ऐं हीअ जेकी हर साल थींदी आहे, इस्लामाबाद में बि थींदी आहे, कराची में बि थींदी आहे ऐं हैदराबाद में बि थींदी आहे। त हिन में असां पंहिंजी ॿोली ते ॻाल्हाईंदा आहियूं ऐं उन खे सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ असांजा जेके हिन ईंदा आहिनि चेयरमैन, सेक्रेटरी ऐं असांजा प्रोफेसर्स हूंदा आहिनि, असांजा लेक्चरर्स हूंदा आहिनि, असांजे मतिलबु लैंग्वेजिस जेके सब्जेक्ट आहिनि उन्हनि सभिनी जा मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जा जेके आहिनि असां वटि ईंदा आहिनि। कुझु स्कॉलर्स हूंदा आहिनि
हिन में काफ़ी तादाद में जेको आहे सो माण्हुनि शिरकत कंदा आहिनि ऐं तमामु घणो इंफॉर्मेटिव हूंदो आहे ऐं उहे पंहिंजी ॿोली खे प्रमोट करण जे लाइ ऐं डिजिटल करण जे लाइ ऐं उन में जेके लाड़ा आहिनि चढ़ा आहिनि उन्हनि ते जेको आहे त हीअ असांखे अवेयरनेस ॾींदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि ऐं इहा तमामु घणी ज़रूरी आहे छो जो असां सिंधी आहियूं ऐं असांखे पंहिंजी ॿोली खे अॻिते वधाइणु खपे उनखे प्रमोट करणु खपे ऐं उन में जदीद टेक्नोलॉजीज़ खे आणणु खपे ऐं उनखे हाणे उनखे जेके ख़तरा आहिनि उन्हनि खे जेको आहे बचाइणु खपे ऐं इंटरनेशनल लेवल ते जेको आहे न खणी अचण जी ज़रूरत आहे सो तमामु घणी सुठी कॉन्फ्रेंस रही ऐं इलाही मज़ो बि आयो ऐं असांखे कुझु पंहिंजा पुराणा दोस्त बि मिलिया जेके गॾु पढ़िया हुआसीं इहो हुयो माशाल्लाह तमामु सुठी रही ऐं ॾाढो इंजॉय कयोसीं त हिते असां पंहिंजे ब्लॉग खे बि एंड कयूं था ऐं अॻिते नेक्स्ट ब्लॉग जे लाइ इंतज़ारु कजो ऐं हुन में वरी मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।